حسبي ربي جل الله ما في قلبي غير الله نور محمد صلى الله لا إله إلا الله حسبي ربي جل الله ما في قلبي उन जे इलाइक़े में हज़रत साद बिन आमिर गवर्नर हो उन इलाइक़े में वञी करे साईं इहो चयो त मूंखे इन इलाइक़े में जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जी लिस्ट मूंखे तयारु करे तव्हां उन्हनि जो वज़ीफ़ो मुक़ररु कयो। अल्लाहु अकबर। ईअं सम्झो गवर्नमेंट जा पैसा त तव्हां सभिनी खे यादि हूंदा आहिनि जीअं बेनज़ीर जा पैसा हक़दार खे कोन मिलनि वॾी ॻाल्हि आहे। हज़रत सैयदना उमर फारूक जे ज़माने में लिस्ट जॾहिं तयारु थी आहे तो चौथे नंबर पे हज़रत साद बिन आमिर जो नालो लिखियो हो। सुभान अल्लाह। जो नालो जेको इलाइक़े जो गवर्नर आहे चौथे नंबर ते उन मिस्कीनन में उन गरीबन की लिस्ट में उन गवर्नर जो नालो हो हज़रत साद बिन आमिर। जॾहिं हज़रत सैयदना उमर फारूक पुछो त इहो कहिड़ो आहे चऊं साईं जंहिंखे तव्हां गवर्नर बनायो आहे उन जी माली हालत एतिरी कमज़ोर आहे जो असां ॾिठो त वाकई उहो बि इन्हनि गरीबन जी लिस्ट जो इन्हनि जे जेको वज़ीफ़े जो हक़दार आहे। चओ सुभान अल्लाह। हज़रत सैयदना उमर फारूक उनखे घुराए पुछो त तूं मूंखे तोखे गवर्नर बनायो अगर तोखे का हाजत हुई त तूं मूंसां ॻाल्हि करी आऊं तव्हांजो वज़ीफ़ो मुक़ररु कयां आहियां। मूंखे त माण्हुनि ॿुधायो त तव्हां ग़रीबनि जी लिस्ट में आहियो चौथे नंबर ते। हिकु तव्हांखे आउं जनम जो आखाणी कोन पियो ॿुधायां इहे हिन सरज़मीन ते रहण वारनि हुज़ूर जे शागिर्दनि जी अहिड़ी तरबियत हुई। चओ सुभान अल्लाह। अॼु असीं ॻाल्हियूं करण हुकुमराननि खे गालियूं ॾियण जे लाइ हर को तयारु आहे पर पंहिंजे गिरबान में ॾिसे त आऊं केतिरो जेको दीन ते हलियां पियो दीन ते त हुज़ूर जे सहाबनि ते ॾेखारियो। हज़रत सैयदना उमर फारूक जॾहिं उन खां पुछो चवणु लॻो साईं तव्हांखे ॿुधायो के मूंखे त पहिरीं इहो ॿुधायो छो त मुंहिंजी अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी पूरत करे छॾे थो ऐं छो ॿियनि खां जेको सो उन्हनि खे पंहिंजा दुख ॿुधायां जा ॿियो इहो सहाबा करामनि जो इहो तरीक़ो हुयो। हिकिड़ी रिवायत में अचे थो हज़रत सैयदना उमर फारूक उन इलाइक़े में वेंदो ऐं पुछंदो तव्हांखे का गवर्नर खां शिकायत आहे त पोइ ॿुधायो। तवजो। हज़रत सैयदना उमर फारूक जॾहिं उन इलाइक़े में वियो जिते वो हज़रत साद बिन आमिर गवर्नर हो साईं मस्जिद में वेंदो माण्हू खे घुराए थो चवंदो जेको मूं तव्हांखे गवर्नर ॾिनो हुन खां का शिकायत हुई। अल्लाह अॼुकल्ह ही केरु पुछे त तव्हांजे गवर्नर जी पंहिंजी ॻाल्हि रुॻो पुछो त पुलिस वारे मां तव्हांखे शिकायत आहे त तव्हां माण्हू पूरी लिस्ट करे पुलिस वारो पंहिंजी जॻह ते केरु रुॻो पंहिंजे ॻोठ जी मुले जो पुछोसि उनजी लिस्ट खोले वेहंदो त हिन में हीअ कमी त सैयदना उमर फारूक उन्हनि खां पुछो साईं माण्हू चयो साईं हिन जूं टे आदतूं आहिनि टे हिन जूं शिकायतूं आहिनि तवजो सां ॿुधो ऐं अल्लाह करे इहे वाक़िया तव्हांखे यादि थी वञे मूंखे ख़बर आहे तव्हां लिखण खां पुठियां सभिनी विसरी ईंदा। चओ सुभान अल्लाह। तव्हां तयारु वेठा आहियो विसारण जे लाइ। हज़रत सैयदना उमर फारूक खे जॾहिं ॿुधायो माण्हू हज़रत साद बिन आमिर गवर्नर हो इलाइक़ो साईं घुरायो माण्हू जो मजमो साईं हज़रत सैयदना उमर फारूक पुछो त तव्हांजी शिकायत आहे जवाब ॾे हाणे तुंहिंजी हुकूमत में तुंहिंजा माण्हू शिकायत कहिड़ी आया। जॾहिं पहिरीं शिकायत ॿुधाई वई त माण्हू चयो त साईं 4 शिकायतूं आहिनि। पहिरीं शिकायत इहा आहे त इहो साद बिन आमिर असांजो गवर्नर आहे शिकायत इहो आहे जो फजर जी नमाज़ पढ़ी ही पहिरीं मसला ॿुधंदो असांजा हाणे फजर पढ़ी फौरन पंहिंजे घर हली थो वञे इहा शिकायत आहे असांजी। अल्लाहु अकबर। जॾहिं हज़रत सैयदना उमर फारूक खां पुछो जवाब ॾे माण्हू शिकायत ॾिनी छा वजह तूं पहिरीं मसलो ॿुधंदो हुई। हज़रत सैयदना उमर फारूक खे चवणु लॻो साईं अगर तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो अगर तव्हां न पुछो हा न आउं कतई कोन ॿुधायां ही मुंहिंजे ऐं रब जे विच में मामिलो हो हाणे ही तव्हां माण्हू जे साम्हूं मूंखां सवाल पुछे करे मूंखे शर्मिंदो पिया कयो त हज़रत सैयदना उमर फारूक खे जवाब ॾे हू चवणु लॻो साईं आउं ग़रीब माण्हू आहियां छा आहियां ऐं ही केरु पियो चए इहो हिकिड़ो गवर्नर पियो चए। चओ सुभान अल्लाह। अॼुकल्ह ग़रीब केरु हूंदो आहे जंहिंजी सरकारी नौकरी न हुजे। चओ सुभान अल्लाह। बाक़ी ॿिए सभु ग़रीब आहिनि। अल्लाह बरकत ॾे तव्हां सभिनी खे। मां तव्हांखे बुज़ुर्गनि जी हिकिड़ी हिस्ट्री ॿुधायां पियो त असां पंहिंजो पाण खे ॾिसूं त असीं कहिड़ी तगानी में बीठा आहियूं। असां दीन जो सॼो ॾींहुं नारा हणूं पिया असां पंहिंजे इख़लाक़ पंहिंजे किरदार खे ॾिसूं। अॼु
अज असी सहाबन जो अगर मिंबर और मस्जिद के बिरार ते वेही उन्हनि जो शान बयान कयूं था त ई बयान कोन कयूं उन्हनि जो कुर्बानियूं आहिनि ऐं सिर्फ़ ये कननि जे चस्कनि जे लाइ न बल्कि उन्हनि बुजुर्गनि जी ज़िंदगी ॿुधी करे पंहिंजो पाण खे बि कंध में संग विझी करे उन्हनि जी ज़िंदगी जे मुताबिक़ गुज़ारण जी कोशिशि कयूं पोइ असीं थींदासीं हक़ीक़ी आशिक़ रसूल। अॼु त असीं आशिक़ रसूल जो टाइटल असांजे मथां लॻियल आहे सभु असीं हुज़ूर जा ग़ुलाम आहियूं इहा असांजे लाइ ख़ुशि नसीबी आहे पर हिननि इहे वाक़िया ॿुधण जो मक़सदु आहे त असांजो ईमान ताज़ो थिए। त हू चवणु लॻो साईं आउं ग़रीब आहियां एतिरो ग़रीब आहियां जो मज़दूर माण्हू को नौकर पाण रखी नथो सघां। मुंहिंजी वफ़ादार ज़ाल मुंहिंजी सॼी ज़िंदगी ख़िदमत कई आहे 30 साल मुंहिंजी ख़िदमत कई आहे हाणे उहा माज़ूर थी पई आहे बीमार थी पई आहे हाणे उहा बिस्तर जे हवाले आहे फजर पढ़ी आउं पहिरीं माण्हुनि जा मसला ॿुधंदो हुउसि पर हाणे मुंहिंजी घरवारी एतिरी बीमार आहे जो फजर जी नमाज़ पढ़ी आउं फौरन घर वेंदो आहियां घर मां झाड़ू कढंदो आहियां नौकर या ग़ुलाम को रखी सघां को ग़रीब आहियां को नौकर नथो रखी सघां ऐं घर जी ॿुहारी ॾींदो आहियां घर जो जेको कमकार हूंदो उहो कंदो आहियां ऐं उन खां पोइ खाधो बचाईंदो आहियां पंहिंजी उन वफ़ादार ज़ाल खे पंहिंजे हथ सां खाराईंदो आहियां। चओ सुभाणे साईं इन जे करे हाणे आउं फजर खां बाद में माण्हुनि जा मसला ॿुधी कोन थो सघां। रिवायत में अचे थो जॾहिं पहिरीं उज़र साईं बयानु कयो न त माण्हुनि जा कन खड़ा थी विया माण्हू त पंहिंजूं गुमान कंदा त मुंहिंजे ख़्याल में यार ईअं हूंदो तूं वॾो साइंसदानी तूं पंहिंजे ख़्याल सां तो सभिनी खे जेको सो हिकु जहिड़ो बनाए छॾियो तस्दीक करणु खपे कंहिंजी अगरि का ॻाल्हि जी ख़बर पवे तॾहिं बि। हज़रत सैयद उमर फारूक जॾहिं उन खां माण्हुनि खां पुछो तूं साईं ॿी शिकायत इहा आहे ॿी शिकायत इहा आहे जो हफ़्ते में इहो हिकिड़ो ॾींहुं छुटी कंदो आहे मिलंदो कोन्हे सॼो 7 ॾींहं मिलंदो आहे हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं मिलंदो कोन्हे। साईं उन खां पुछो ॿुधाए जवाबु ॾे तूं हफ़्ते में हिकु ॾींहुं माण्हुनि सां छो कोन मिलंदो आहे चवणु लॻो साईं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो आउं ग़रीब आहियां ऐं एतिरो ग़रीब आहियां जो मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो कुर्तो आहे सॼो हफ़्तो पाईंदो आहियां हिकिड़े हुन हफ़्ते में उहो कुर्तो धोई करे सुकण जे लाइ रखंदो आहियां ऐं गोॾ ॿधंदो आहियां तेसिताईं घर में हूंदो आहियां जेसिताईं मुंहिंजो कुर्तो सुकी वेंदो आहे पोइ उहो विझी करे ॿाहिरि निकिरंदो आहियां इन लाइ करे हिकिड़ो ॾींहुं आउं पूरो घर में हूंदो आहियां। चओ सुभाणे इहो ॿियो उज़र हो। टियों उज़र हुन जॾहिं ॿुधायो त चऊं टी शिकायत हिन जी इहा आहे जो ही राति जो करे करे ही ॾींहं जो मसलो माण्हुनि जा ॿुधंदो आहे पर राति जो ई कोन ॿुधंदो आहे माना राति जो अगरि को असीं पंहिंजो मसलो खणी वञूं त हिन ॾींहं माण्हुनि जे लाइ रखियो आहे राति में ई असांजी ॻाल्हि कोन ॿुधंदो आहे। हज़रत सैयद उमर फारूक जॾहिं हुन खां पुछो त ॿुधाए तुंहिंजी शिकायत आई आहे ॿुधाए त तूं छो ॾींहं जो त मिले थो ई माण्हुनि जो राति जो मसला कोन थो ॿुधे चवणु लॻो साईं मुंहिंजी उमिरि 40 सालनि खां बाद में मूं इस्लाम क़बूल कयो आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी गुनाह में भरियल आहे। हा ॾींहुं मूं माण्हुनि जी मसला हल करण जे लाइ रखियो आहे पर राति रब खे राज़ी करण जे लाइ रखी आहे। राति जो आउं अल्लाह जी इबादत कंदो आहियां 40 साल खां पहिरीं मूं इस्लाम 40 साल खां बाद में मूं इस्लाम क़बूल कयो 40 साल खां पहिरीं वारा गुनाह जॾहिं मूंखे यादि अचनि था त जेको सो मूंखे हैरत थींदी आहे इन जे लाइ त अल्लाह तबारक व तआला जेको सो असांखे एॾियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि उन खां बाद में हज़रत साहब बिन अबी वक़ास इहे माण्हू जेके माण्हू जी शिकायत हुयूं मसला ॿुधायूं ऐं माण्हुनि खे ख़बर पई त इहो उज़र उन जा ॾिसो हिकिड़ो गवर्नर जो हज़रत सैयद उमर फारूक जे ज़माने में बि करे वो उज़र पे पेश कयो। हज़रत सैयद उमर साहिब बिन आमिर अॻियां आयो चवणु लॻो साईं मुंहिंजी इहा मजबूरी हाणे मुंहिंजे लाइ सज़ा मुक़ररु कयो जेकी तव्हां ॾियो तव्हां अमीरुल मोमिनीन आहियो तव्हां जेकी सज़ा ॾियो ऐं मूंखे क़बूल आहे। रिवायत में अचे त इहा जॾहिं ॻाल्हि कई आहे अमीरुल मोमिनीन हज़रत सैयद उमर फारूक ॿई हथ आसमान ॾांहुं कयां चवणु लॻो या रसूल अल्लाह मूंखे साहिब बिन आमिर जहिड़ा 2 गवर्नर ॿिए बता कर चओ सुभान अल्लाह जो किरदार एॾो भलो हुजे त मियां सिर्फ़ ॻाल्हियूं करण सां जेको तो तब्दीली ऐं जेको तो दीन कोन फैलाइंदो न इंसान जी अमली ज़िंदगी मां बि जेको सो मालूम थींदो आहे त ही जेको सिर्फ़ ॻाल्हियूं करे पियो तक़रीर ताईं त महसूस कोन्हे हिन जी अमली ज़िंदगी वाकई ईअं आहे या न त सहाबा कराम जो इहो तरीक़ो हो उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जेकी सादगी सां गुज़ारी। तवजो हिकिड़ी ॿी रिवायत में अचे थो त हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी चओ सुभान अल्लाह साहबी रसूल हो पर जेतरी परहेज़गारी ऐं जेतरी तक़वा हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी में हुई उन वक़्त में सहाबा जो तो सभिनी जो वॾो शान आहे पर हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आसमान जे हेठां ऐं ज़मीन जे मथां हिन वक़्त
अबू ज़र गफ़ारी जहिड़ो सचो माण्हू ॿियो कोन्हे चओ। ये कंहिंजा अल्फाज़ हुआ, ये ॿिन्ही जहान जे सरदार ऐं हज़रत अबू ज़र गफ़ारी जी जेकी परहेज़गारी ऐं जेकी उनजी आजिज़ी हुई, हुन दुनिया खे त हिकिड़े पासे करे छॾियो। हिकिड़ी रिवायत में अचे थो, हिकिड़ो सहाबी रसूल माले गनीमत मिलण खां बाद में हज़रत दरदा सहाबी रसूल उनजो मकान तयार थी रहियो, घर तयार थी रहियो, तो मज़दूर माण्हू उनजे घर जे लाइ पत्थर खणी रहिया हुआ, जीअं जेके उन दौर में घर छांदा हुआ। हज़रत अबू ज़र गफ़ारी ॾिसी करे हज़रत सहाबी रसूल दरदा खे फरमायो, यार तुंहिंजो घर ठाहिण जे लाइ हाणे हुज़ूर जी उम्मत जे पुठनि ते पत्थर रखिया वेंदा? यार तव्हां त ईअं न कयो, तव्हां त हुज़ूर जा शागिर्द आहियो, तव्हां दीन हुज़ूर खे पढ़ियो आहे। अगरि तव्हां बि दुनियादार थी वेंदा त पोइ ॿियनि जो कहिड़ो? एतिरी ताईं परहेज़गारी कंहिंजी हुई? हज़रत अबू ज़र गफ़ारी जी हुई। हिकिड़ी ॿी रिवायत में अचे थो, हज़रत अबू मूसा आशरी हिकिड़ो सहाबी रसूल आहे, इहो हज़रत अबू ज़र गफ़ारी जो क्लास फेलो आहे, यानी हुज़ूर सां हुज़ूर वटि इन्हनि ॿिन्हिनि दीन पढ़ियो आहे। ऐं हज़रत अबू मूसा आशरी खे हिकिड़े इलाइक़े जो गवर्नर बनायो। हज़रत अबू मूसा